बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां, जेको निहायत ई रहम वारो करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। ज़िंदगीअ में पंहिंजी भेट ॿिए कंहिं सां न कयो। इहो लफ़्ज़ ज़िंदगी में कॾहिं बि न कढो त मां कसो आहियां, फ़लाणो मूंखां बहितर आहे, शायदि अलाह मूंखे ईअं ठाहे आहे। ऐं जेको ख़ूबसूरत आहे, पाण खे सभिनी खां वधीक थो सम्झे, ऐं उहो दिलि में वरी इहो फ़ख़ुरु बि हरगिज़ न करे त मूंखे ॾिस अलाह कीअं वॾो ठाहियो आहे, सुहिणो ठाहियो आहे, सेबतो ठाहियो आहे, मुंहिंजो रंग अछो आहे, हू फ़लाणो ॾिस इहो कारो रंग जो, हुन में हीअ ऐब आहे, हीअ ऐब आहे। इहो बि हिकिड़े फ़ख़ुर में वञे थो। ऐं कंहिंजी ख़ामी कढणु उन कारीगर जी ख़ामी कढणु आहे। जंहिं शख़्स जी तव्हां ख़ामी था कढो, उहा उन शख़्स जी ख़ामी न आहे। जंहिं उनखे ठाहियो आहे त उन ठाहिण वारे कारीगर जी ख़ामी था कढो। ऐं तव्हां में एतिरी ज़रूरत कोन्हे जो तव्हां उन जी ख़ामी कढी पाण खे बहितर साबित कयो। अलाह पाक सभु कुझु बहितर ॼाणे थो त कंहिंखे छा ठाहिणो आहे, कंहिंखे कीअं ठाहिणो आहे, कंहिंखे कीअं हलाइणो आहे, कंहिंखे छा ॾियणो आहे। इहो सभु कुझु लोहे महफ़ूज़ ते लिखियलु आहे। अलाह पाक हर शइ खां वाक़ुफ़ु आहे, हर शइ खे बहितर ॼाणे थो। इन बाबति तव्हांखे हिकिड़ी कहाणी थो ॿुधायां। हिकिड़ो अलाह जो बुज़ुर्ग रस्तो ॾेई वञे पियो त उन मथां हिकिड़ो पाणीअ जो टेपो किरियो। उन मथे जो निहारियो त कांव वेठो रोए पियो। अलाह जे बुज़ुर्ग उन खां पुछा कयो त कांव छो थो रोए, ख़ैर त आहे? चई साईं, रोआं न त ॿियो छा कयां, हीअ बि का मुंहिंजी ज़िंदगी आहे। रंग कारो, न को पाले, न को खाधो खाराए। जे खाधो खाराए त पंहिंजी का ओभर बचियल सचियल मूंखे ॾे। ऐं न कंहिं कचहरी जहिड़ो, न कंहिं घर जहिड़ो, न किथे वञण जहिड़ो, जाते वञ त सभु उॾारे था छॾनि। मुंहिंजी बि का अलाह ज़िंदगी ठाही आहे। उन अलाह जे बुज़ुर्ग कांव खे चयो त तूं छा थो थियणु चाहें? हुन चयो त मां बघो थियणु थो चाहियां। अच्छा, तोखे माना बघो थियणु पसंदि आहे? काश मां बघो हुजां। बघे जी ज़िंदगी आहे। हुन चयो मां तोखे बघो, अलाह पाक खे मां अर्ज़ु कंदुसि त तोखे बघो ठाहींदो, पर अॻ में तूं बघे खां वञी पुछा त कर त तूं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहीं? उहो सही आहे त पोइ तूं बघो थी वञे। उहो कांव वियो सिधो बघे वटि। बघे खे चई पंहिंजी ज़िंदगी जो को हाल वाल ॾे। बघे चयो छा जो हाल वाल ॾियां, हीअ बि का मुंहिंजी ज़िंदगी आहे। अछो रंग, न को पाले, न को कुझु खाराए, पाण भॼी भॼी पाण पंहिंजे लाइ कुझु हथु कयूं। जेको माण्हू मरंदो आहे त उनखे कफ़न पाराईंदा आहिनि त उन अछो कपिड़ो, मुंहिंजो बि अछो रंग। पाणी में विहा त पाणीअ जहिड़ो, थोरी मिटी बि किथां उथे त उहो मुंहिंजो रंग माना ख़राबु थी वञे। हीअ बि का ज़िंदगी आहे। उन कांव बघे खे चयो त हिकिड़े अलाह वारे खे मां अर्ज़ु कयो, उहो चए थो तव्हांजी ज़िंदगी मां चेंज करे सघां थो, अचु त हलूंसि। बघो ऐं कांव सिधो वरी उन बुज़ुर्ग वटि आया। कांव पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधाई। चई साईं, मुंहिंजी बि का ज़िंदगी आहे इहा। चई तूं छा थो थियणु चाहें? चई साईं, मूंखे तोतो कर, मिठू। चई तोखे माना मिठू थियणु तव्हां ॿिन्ही खे पसंदि आहे? चई हा साईं, असांखे पसंदि आहे। छो? चई साईं, मिठू खे माण्हू मुहबत था कनि, उनखे पंहिंजे घर में पालनि था, उनजे लाइ रोज़गार ठाहे उनजे पिंजरे में टपाए ॾियनि था, सभु उन खां फ़ोटू था कढनि, उन सां ॿोलियूं था कनि, मिठू मिठू था करे सॾनि, सॼे आगुर में उनखे उन जॻह ते छांव में रखनि, उन मालिकी था कनि। जी मां तव्हांजो अर्ज़ु अलाह खे कंदुसि त तव्हां मिठू थी वेंदो, पर अॻ में तव्हां ॿई वञी मिठू खां पुछा करे अचो। ही विया सिधो मिठू वटि। मिठूअ सां हिननि सॼी हक़ीक़त कई। मिठू ॾे हाल वाल पंहिंजी ज़िंदगी जो। चई बादशाह जी ज़िंदगी असांजी, सॼो ॾींहुं पिंजरे में क़ैद लॻा वेठा आहियूं, जहिड़ो वणु तहिड़ो मां, न काथे वञणु थिए, न हक़ीक़त थिए, सॼो ॾींहुं वेठो हिन घर वारनि सां मथो हण, मिठू छा हाल आहे, मिठू छा हाल आहे। मुंहिंजी बि का ज़िंदगी आहे। हिन चयो तूं ख़ुशि न आहीं? मिठू चयो त मां हिन मां ख़ुशि न आहियां। आख़िर हिननि ॿिन्ही हुन सां मिठू सां इहा हक़ीक़त कई। मिठूअ खे चयूं त अचो त हिकिड़े अलाह वारे बुज़ुर्ग वटि असां अॻ में अर्ज़ु कयो होसीं।
तूं बि अच असां सां गॾु। ही टई विया सिधो हुन अलाह वारे बुज़ुर्ग वटि, उन सां हिननि सॼी हक़ीक़त कई। मिठूअ चयो साईं मां ख़ुशि न आहियां पंहिंजी ज़िंदगी मां। तव्हां टई ख़ुशि न आहियो? चई न साईं। छा था थियणु चाहियो भला? चई साईं असांखे मोर पखी। चई अच्छा तव्हांखे टिनी खे मोर थियण जो शौक़ु आहे? चई हा साईं, इन जी ज़िंदगी भली आहे। चई ठीकु आहे, मां इहो अर्ज़ु बि अलाह वटि कंदुसि, पर तव्हां अॻ में मोर खां वञी पुछा त करे अचो त हू पंहिंजी ज़िंदगी में कुझु सही आहे। ही टई विया सिधो हुन मोर वटि। मोर वाह जी तुंहिंजी ज़िंदगी आहे, अहिड़ा तुंहिंजा पर, बरसाति थिए त तुंहिंजो नाच थिए, माण्हू इंतज़ारु कनि तूं ॿाहिरि निकिरे, पंहिंजा पर खिंडरे त माण्हू उनखे ॾिसनि, सतरंगी पर तुंहिंजा ख़ूबसूरत पर, माण्हू उनखे शौक़ खां ख़रीद कनि, तोसां फ़ोटू कढाइनि। मोर चयो हाणे इहा बि का मुंहिंजी ज़िंदगी आहे? ख़बर ई नथी पए त कॾहिं मालिक अची कुहनि मुंहिंजा पर कटे वञी बाज़ार में खपाए। हिन महिल आहियां त घड़ी खां पोइ शिकारी ईंदा त ख़बर ई न पवंदी, मां बाज़ार में विकिरो थी वेंदो। मुंहिंजी बि का ज़िंदगी आहे इहा? हुन चयो तूं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि न आहीं? चई न। कां, बघे ऐं मिठूअ टिनी मोर खे ॿुधायो त असां हिकिड़े बुज़ुर्ग खे अर्ज़ु कयोसीं, तूं बि अचु त हुन सां वरी हाल वाल कयूं। ही चारी विया सिधो हुन वटि। मोर बुज़ुर्ग वटि हाल वाल पंहिंजो पेश कयो। चई साईं ज़िंदगी तबाह लॻी पई आहे, हीअ बि का ज़िंदगी आहे? ख़बर ई नथी पए त हिन महिल आहियां त घड़ी खां पोइ को न को शिकारी ईंदो, कोई मुंहिंजा पर वञी बाज़ार में खपाईंदो, बसि इन में रुॻो राज़ी आहियूं त फ़ोटू कढायूं। मोर खां हुन बुज़ुर्ग पुछा कई त आख़िर तुंहिंजी ज़िंदगी में का ख़्वाहिश आहे, तूं छा थो थियणु चाहीं? चई साईं मां कांव थियणु थो चाहियां। छा? चई कांव। कांव चयोसि कीअं? तोखे न को पाले, न क़ैद करे, न तोखे खाराए, न कंहिंजो थोरो थिए, न तोखे कोहे, न तोखे को पकिड़े, हर गिणतियुनि खां, हर परेशान खां तूं आज़ादु आहे। तोखे त माना कंहिं शइ जो ख़ौफ़ त कोन्हे न, तोखे हिन महिल पकिड़े असुल वञी बाज़ार त कोन खपाईंदा न, या तुंहिंजा पर त कोन कटींदा न, या तुंहिंजो अहिड़ो को कलर त कोन्हे न जेको कलर उन्हनि जे कम में अचे। बसि सॼी ज़िंदगी इंसाननि खां, हर माहौल खां बचियो वेठो आहे, आज़ादु ज़िंदगी जेका कांव जी आहे। पोइ हुन बुज़ुर्ग सभिनी ॾे ॾिठो, सभिनी खे हिदायत कई त जंहिंखे बि अलाह पाक जीअं ठाहियो आहे न, उहो अलाह पाक बहितर ॼाणे थो ऐं सभिनी खे पंहिंजे हिसाब सां ख़ूबसूरत ठाहियो अथई। पाण खे ॿियनि सां भेट कराईंदव त तव्हां सभु परेशानी में पइजी वेंदव, तव्हांजी ज़िंदगी सॼी अज़ाब थी वेंदी। तव्हां जीअं आहियो शुक्र कयो ऐं ईअं ज़िंदगी गुज़ारींदा रहो। अगरि तव्हां पाण खे कंहिंखां बहितर सम्झणु शुरू कंदव त बि तव्हां तकलीफ़ में अची वेंदव, ज़हनी तौरु तकलीफ़ में ईंदव त यार फ़लाणो मूंखां बहितर आहे। ऐं अगरि तव्हां पाण खे घटि महसूसु कंदव त बि तव्हां तकलीफ़ में अची वेंदव, त बि चवंदव त फ़लाणो मूंखां वधीक आहे, मां घटि आहियां, मूं वटि कुझु कोन्हे, मां काश हीअं हुजां, मूं वटि अहिड़ा कपिड़ा हुजनि हा, मुंहिंजो कलर अहिड़ो हुजे हा, मुंहिंजो रंग अहिड़ो हुजे हा। अलाह पाक सभिनी खे बहितर सम्झे थो, हर ॻाल्हि खे बहितर सम्झे थो। जीअं अलाह पाक तव्हांखे ठाहियो आहे, पंहिंजी भेट कंहिंसां बि न कयो। उहो वॾो रहमान आहे, रहीम आहे, उहो हर राज़नि खे पाण ॼाणे थो। दोस्तो, हिन कहाणी में हिकिड़ो तमामु वॾो सबक़ु आहे त तव्हां जीअं बि आहियो, जंहिं हाल में बि आहियो, शुक्र अदा कंदा कयो। ॾिसो, हिकिड़ो माण्हू हुयो, उनजो 2 टंगा कटियल हुई। उन जॾहिं ॿिए हिकिड़े माण्हूअ खे ॾिठो त उहो घोड़ी ते हुयो, उनजी हिकिड़ी टंग कटियल हुई। त उन माज़ूर चयो त काश मुंहिंजी इहा हिकिड़ी जंग हुजे हा त मुंहिंजे लाइ ज़बरदस्त। अच्छा, जंहिंखे हिकिड़ी टंग हुई उहो चए थो काश मूंखे इहे 2 जंगूं हुजनि हा त ज़बरदस्त। जंहिंखे 2 जंगूं आहिनि त उनजे अॻियां हिकिड़ो साइकिल वारो क्रॉस थियो त काश मूंखे साइकिल हुजे हा त मां माना साइकिल हलायां। वरी जेको साइकिल ते हुयो उन जॾहिं मोटर साइकिल वारे खे ॾिठो त काश मूंखे बि मोटर साइकिल हुजे हा त वाह वाह ज़बरदस्त। जॾहिं मोटर साइकिल वारे कार वारे खे ॾिठो, हल मूंखे कार हुजे हा त क्या बात आहे। कार वारे जॾहिं पिराडो वारे खे ॾिठो त मूं वटि काश पिराडो हुजे हा। पिराडे वारे जॾहिं जहाज़ खे ॾिठो त काश मूं वटि जहाज़ हुजे हा। हे दुनिया में जेके बि इंसान आहिनि, उन्हनि जी ख़्वाहिश कॾहिं बि पूरी न थींदी। जंहिंखे जेतिरो मिलंदो उनजी ख़्वाहिश ओतिरी वधंदी वेंदी। सो
जेको जंहिं हाल में बि आहे, जंहिं नेमतुनि मूं तव्हांखे नवाज़ियो आहे, शुक्र अदा कयो। अगरि मुंहिंजो हीउ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अल्लाह ने गवाह।